अचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिक नंढड़ी आखाणी, इंसान जा 5 दुश्मन। इंसान जा मुख्य 5 दुश्मन आहिनि: काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार। ही जीव उन्हनि जे चंबे में अहिड़ो त जकड़ियो पियो आहे जो कोशिश कंदे बि उन्हनि खां छोटकारो पाए कोन थो सघे। पहिरियों काम। काम सां इंसान जी विर्ती चंचल थींदी आहे। इन चंचल विर्तीअ करे उन जो मन कंहिं बि परमार्थ या पुरुषार्थ में कोन लॻंदो आहे। इन काम संसार में वॾा वीर, योगी, यति ऐं पंडित भुलाए विधा आहिनि। इन ते को विरलो ई जीत पाए सघंदो आहे। ब्रह्मा जहिड़ा बि इन में भुलिजी पिया त पोइ ॿिया जीव कहिड़ी कतार में आहिनि। काम वस ई सभिनी जीवन खां वधीक बल वारो हाथी बि वञी खॾ में किरंदो आहे ऐं पोइ खेसि ॾाढो पछताइणो पवंदो आहे। तंहिं करे इंसान खे घुर्जे त जेतिरो थी सघे हू अहिड़े बलवान दुश्मन खां पासो कंदो रहे। ॿियों, क्रोध। हिन जीव जो ॿियों दुश्मन क्रोध आहे। क्रोधी इंसान जो मन सुपने में भी शांत कोन रहंदो आहे। क्रोध में अहिड़ी त बाहि आहे जो उहा क्रोध कंदड़ ऐं उन में सड़ंदड़ ॿिन्ही खे जलाए छॾींदी आहे। क्रोध में इंसान खां पंहिंजी सुध बुध विसरी वेंदी आहे, जो हू पाण खां वॾे जो मान मर्तबो, इज़त, आबरू ऐं अदब सभु कुझु भुलाए छॾींदो आहे। क्रोधी इंसान हमेशह पाण खे ई सही सम्झंदो आहे ऐं ॿियनि खे ग़लति। इन करे हू सदाई होॾी, हठीलो ऐं अहंकारी थींदो आहे ऐं ॿिए कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण या सम्झण लाइ तयार कोन थींदो आहे। क्रोधी इंसान सदाई थोरी ॻाल्हि ते तपी बाहि थी वेंदो आहे। टियों, लोभ। लोभ ई सभिनी पापनि जी पाड़ आहे। लोभवस इंसान जी इंसानियत नास थी वेंदी आहे ऐं हू पशुअ जियां वहिंवार कंदो आहे। हू पंहिंजे सॻे मिट माइट या भाव खे बि कोन छॾींदो आहे ऐं लोभवस अची सॻे भाव जो दुश्मन थी खेसि मारण में बि देर कोन कंदो आहे। खाधे जे लोभ करे ई मच्छी वञी कुंडे में फासंदी आहे ऐं तड़फी तड़फी पंहिंजा प्राण ॾींदी आहे। अहिड़ी रीति इंसान बि लोभवस थी पंहिंजे निज स्वरूप खे भुलाए पंहिंजो पाण खे माया में फासाए दुखी थींदो आहे। इन करे जेसी ताईं ही जीव लोभ ऐं तृष्णा खां परे न थींदो तेसी ताईं कॾहिं बि सुख ऐं शांती न पाए सघंदो। ईअं खणी चइजे त तृष्णा जे त्याग में ई सचो सुख आहे। चौथों, मोह। मोह अज्ञान रूपी ऊंधे मिसिल आहे। मोहवस थी इंसान सदाई पियो रोअंदो आहे। मोहवस थी ही जीव सम्झ हूंदे बि बेसम्झ थी पवंदो आहे। जीअं धृतराष्ट्र खे सभु ॼाण हूंदे बि हू मोहवस थी पंहिंजे पुटनि कौरवनि खे सच कोन चई सघियो। मोह सबब ही केतिरा राजा सचो इंसाफ़ कोन करे सघंदा आहिनि। इन करे संसार में ॾोहारी त छुटी वेंदा आहिनि पर बेॾोही फासी वेंदा आहिनि। मोह करे इंसाननि जे अखियुनि ते अहिड़ो त अज्ञान जो पर्दो चढ़ी वेंदो आहे जो हू बिना कंहिं सोच वीचार जे न करण जहिड़ा कम बि करे वठंदा आहिनि, जंहिं करे पोइ खेनि केतिरा ई ॾुख भोगणा पवंदा आहिनि। पंजों, अहंकार। अहंकारीअ जी मत सदा मारियल हूंदी आहे। हू पाण जहिड़ो कंहिंखे बि कोन सम्झंदो आहे।
वॾनि सां गुस्ताखी ऐं नंढनि जो अपमान कंदो आहे, हू कॾहिं बि संसार में तरक़ी कोन करे सघंदो आहे। जेसी ताईं पूर्बला कम सुठा हूंदा आहिनि, तेसी ताईं हू वधंदो रहंदो आहे, पर हिक वार जेकॾहिं किरियो त पोइ खेसि को बि खणण वारो कोन हूंदो आहे। जय झूलेलाल।